टाइम मौजूद आहियां गवर्नमेंट हाई स्कूल बहादुरपुर में, जंहिंजी बिल्डिंग जी हालत तमामु ज़बून थी वई आहे। छत जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि ऐं भितनि खे बि चो तरफ़ दीवारनि खे ॾारां पइजी विया आहिनि। अचो त इन बाबति उस्ताद बिरादरी सां ॻाल्हायूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजा जेका बि माना बेंचनि जे मथां मिटी रखियल हुया ऐं पोयों किरियल हुयो, असांजे माना वॾी असांखे ख़तरो आहे। हे नंढा नंढा ॿार पढ़नि था, असां पढ़ूं था, उस्ताद साहिब आहिनि, उन्हनि खे वॾो ख़तरो आहे। अली शाह खे अपील कयो त असांजो स्कूल ठारायो वञे। असांजो स्कूल 30-35 सालनि खां अॻु मुंहिंजो स्कूल अञा ताईं सफ़ा किरियल राति पर राति बरसाति को असांजो स्कूल सफ़ा ख़तमु थियो आहे। सुबुह जो असां भॼी निकिता आहियूं क्लासनि को, सभु छोकिरनि जी जाननि खे ख़तरो आहे। जीअं त असांजो गवर्नमेंट हाई स्कूल बहादुरपुर उस्ताद जी बहसियत मां ॻाल्हायां थो त हीअ असांजे स्कूल जी हालति इहा थी वई आहे त जिथो किथो जेको ॾार उनखे अची विया आहिनि ऐं क्लासनि जे पोइ जेकी हालति आहे त उनजा छपड़ किरी पिया आहिनि ऐं गेडर ज़ाहिर था थियनि, टीयर ज़ाहिर था थियनि। अॻु में बि असां 2018 खां वठी यकी दाहूं कंदा रहिया आहियूं ऐं वॾा आला ऑफिसरनि खे उनखे लिखंदा रहिया आहियूं त बाबा अची कुझु कयो, पर कुझु बि नथो थिए। सेशन जज साहिब खे, ॿियनि इदारनि खे या MP MNA खे बि असां गुज़ारिश था कयूं त जेको आहे असांजे स्कूल लाइ कुझु कनि। जीअं त असांजे गवर्नमेंट हाई स्कूल जी बिल्डिंग तमामु ज़बून हालत में आहे ऐं किरण जी पोजीशन में आहे काफ़ी कुझु। हाणे जेका ताज़ी बरसाति थी आहे उनमें छत जो पोयों हिसो किरी बि पियो आहे ऐं काफ़ी दीवारां जेके खुली वियूं आहिनि, उन मां परे खां माण्हू बि नज़र अचनि पिया। लिहाज़ा असां पंहिंजे हाई स्कूल जे मरमत ऐं ॿीहर जोड़जक ऐं रिहेबिलिटेशन लाइ असां सेशन जज साहिब, DC साहिब, एजुकेशन वर्क्स इंजीनियर साहिब ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि दरख़्वास्तूं ॾिनियूं, जॾहिं त अॼु ताईं को बि खड़ितल नाहे निकितो। लिहाज़ा असां आला अमलदारनि खां इहा घुर कयूं था असांजे हाई स्कूल जे ॿारनि जी ज़िंदगी ऐं उन सां गॾोगॾु स्टाफ जी ज़िंदगी बि ख़तरे में आहे। महिरबानी करे असांखे पंहिंजे हाई स्कूल जी मरमत कराए ॾिनी वञे। जीअं त असांजे स्कूल जी जेको आहे त चौदीवारी ऐं छत ऐं भितियूं जेकियूं आहिनि क्लासुनि जूं उहे सफ़ा ज़बून हालत में आहिनि ऐं काफ़ी बार जेको आहे त एजुकेशन वर्क्स जे एक्सियन खे चई बीठा आहियूं, मगर उन महिल ताईं कोई बि तदारक न थियो आहे। ॿारनि जी ज़िंदगी तमामु ख़तरे में आहे ऐं काफ़ी दफ़ा लेटर लिखियो आहे DC साहिब खे, सेशन जज साहिब खे, एजुकेशन ऑफिसरनि खे, मगर हिन महिल ताईं उन्हनि जो कोई बि तदारक न थियो आहे। ऐं अॼु जेको आहे कल्ह बरसाति जे पवण जे करे छत जा जेके परियां मथियां जेके हिसा आहिनि उहे किरी पिया आहिनि ऐं भितियूं जेकियूं आहिनि क्लासनि में अंदरि घिरी आयूं आहिनि ऐं एतिरे क़दुरु जो भितियुनि मां बाक़ाइदे एतिरा सोराख़ निकिरी पिया आहिनि जो परे खां तव्हां ॿिए माण्हू खे बि ॾिसी सघो था। ऐं मां सेक्रेटरी साहिब एजुकेशन खां ऐं मिनिस्टर एजुकेशन ऐं वज़ीर आला सिंध खां गुज़ारिश कंदुसि त हिन स्कूल जी खे ॾिठो वञे ऐं एजुकेशन वर्क्स जे ऑफिसर खे हिदायत सख़्तीअ सां कई वञे त जीअं हिन स्कूल खे ठाहियो वञे ऐं ॿारनि जी ज़िंदगी तमामु ख़तरे में आहे। जा त असांखे कंहिं स्कूल में शिफ्ट कयो वञे त जीअं असीं पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी बचाए सघूं ऐं ॿारनि जी तालीम जेको आहे जारी रही सघे। उस्ताद बिरादरी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त हितां जी छत रोज़ जो मामूल किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। असां आला अमलदारनि ऐं वस वारनि खे अपील कयूं था त असांजी बिल्डिंग जो कमु करायो वञे। कैमरामैन शाहबाज़ बाराणी सां इमदाद जान बाराणी, जैकब न्यूज़ बहादुरपुर।